अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। सभी साथी दिल जी मोहब्बत से आवाज़ बुलंद रूह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल इज़्ज़त एहतराम उलमाए किराम, इंतहाई जी कदर जी वक़ार साथियों, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों और बुजुर्गों, तवाए सज 24 नवंबर 2024 बरोज आचर जे दिहाड़े थे हिनाज़ीम शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन्वान सां मुनक्किद कल अज जे हिन प्रोग्राम में आ कुरान जी महफिल में यकीनन महज अल्लाह रब्बुल इज्जत के राजी करने जी नीयत सां गॾु थिया हूं। दुआ है त परवरदिगार तव्हां ऐं असां जी हिन हाज़िरीअ खे मंज़ूर व मक़बूल फरमाए। असर जो आज़ानियूं अची वयूं, नमाज जो वक्त थी वियो, मगरिब जो टाइम बिल्कुल करीब करीब मुखे लेट थी वही। मां आयुम लारकाने खां शिकारपुर कंधकोट कश्मीर
कश्मीर खां पूरी मोटरवे ते काफ़ी टाइम लगी वियो, मोटरवे बंद हो। अॼु सॼे मुल्क जा शायदि मोटरवे बंद आहिनि, जेको हड़तालुनि मुज़ाहिरनि जे करे। बहरहाल काफ़ी टाइम लगी वियो, उन खां पोइ मोटर ते चढ़ण जी इजाज़त मिली, बसि उन खां पोइ सिधो तव्हां वटि आयो हाँ। बहरहाल कोशिश कयां थो मुख़्तसर वक़्त में ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ कयां। दुआ है त अल्लाह तबारक व तआला मूंखे सही सम्झाइण, अव्हां खे सही सम्झण, असां सभिनी खे तमाम ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत अव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे। रब तो फरमाए वमन युतिइल्लाह व रसूलहू, जंहिं अल्लाह जी इताअत कई ऐं जंहिं अल्लाह जे रसूल जी इताअत कई। इताअत पैरवी करण, इताअत फर्मा बरदारी करण, इताअत माना हुकुमन खे मञण। मां 12-5 तकरीरुनि में चयो आहे, हुज़ूर जे विसाल खे तक़रीबन 1400 साल गुज़री विया आहिनि। हिकिड़ो हुज़ूर जो ज़मानो हो, हिकिड़ा हुज़ूर जे दौर में, हुज़ूर जे ज़िंदगीअ में मुंहिंजे साईं जा जानिसार, वफ़ादार ऐं सच्चा यार हज़रात सहाबा इकराम हुया। ऐं 1400 साल गुज़री विया आहिनि। अॼु असां बि मदीने जे मीर जे इश्क जी दावत कयूं था, प्यार जी दावत कयूं था, मोहब्बत जी दावत कयूं था। सहाबी को थी नथो सघे, सहाबा जहिड़ी को मोहब्बत करे नथो सघे। अल्लाह जो कसम, असां जहिड़ा सवे न हज़ारी गजन हज़रात सहाबा इकराम जे पेरनि में जेका मिट्टी ऐं दज़ हूंदी ही न, उन दज़ जे हिक ज़रिए जो बि मुक़ाबिलो नथा करे सघनि। सहाबा जो शान एॾो वॾो। अब इन लाउड खे हलाए से खोले साहब। बहरहाल मोहब्बत ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी मोहब्बत फितरी ऐं ॿी मोहब्बत अकली। मारे तवज्जो कजो, वक्त बिल्कुल शार्ट आहे, मां बिल्कुल शार्ट थो कंदो अचां। मोहब्बत ॿिनि क़िस्मनि जी, हिक मोहब्बत फितरी, ॿियो मोहब्बत अकली। मोहब्बत फितरी असांखे पंहिंजे बाबे सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। असांखे अम्मा सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। असांखे पंहिंजी घरवारीअ सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। असांखे पंहिंजी औलाद सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। असांखे पंहिंजनि रिश्तेदारनि, अज़ीज़नि, अकारिबनि सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। असांखे पंहिंजनि दोस्तनि ऐं यारनि सां मोहब्बत आहे, इहा फितरी मोहब्बत आहे। मारे तवज्जो कजांइ। ऐं ॿी मोहब्बत जेके अकली मोहब्बत चयो वेंदो आहे, असांजी अल्लाह जे पाक क़ुरान सां मोहब्बत, इहा अकली मोहब्बत आहे। हाणे सुभान अल्लाह चवंदा हलो त मां वधंदो हला। असांजी दीन सां मोहब्बत, इहा अकली मोहब्बत आहे। असांजी इस्लाम सां मोहब्बत, इहा अकली मोहब्बत आहे। असांजी शरीयत सां मोहब्बत, इहा अकली मोहब्बत आहे। असांजी सहाबा सां मोहब्बत, इहा अकली मोहब्बत आहे। सोने अबू बकर सिद्दीक सां मोहब्बत, सोने उमर फारूक सां मोहब्बत, सोने उस्मान ज़िन्नूरैन सां मोहब्बत, जनाब अली जुल मुर्तज़ा सां मोहब्बत, हजरत बिलाल सां मोहब्बत, हजरत ज़ाद सां मोहब्बत, हजरत सईद सां मोहब्बत, हजरत हंज़ले सां मोहब्बत, सोने हसन, सोने हुसैन सां मोहब्बत। रब्बे मोहम्मद जो कसम, अम्मा आयशा सिद्दीका सां मोहब्बत, जनाब अमीर मुआविया सां मोहब्बत। असांजी अकली मोहब्बत। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफ़ा, अज़मत मोहम्मद मुस्तफ़ा, शान सहाबा, शान अहले बैत, नारे तकबीर। असांजी आमिना जे लाल सां मोहब्बत। अॼु आए को हुज़ूर जो ग़ुलाम सुभान अल्लाह चवण वारो।
अल्लाह जो कसम असांजी आमिना जे लाल सां मोहब्बत अकली मोहब्बत को असांजे अब्बे खे ॻाल्हाईंदो न बर्दाश्त करे वेंदासीं, अम्मा खे ॻाल्हाईंदो बर्दाश्त करे वेंदासीं, घरवारी खे ॻाल्हाईंदो बर्दाश्त करे वेंदासीं, औलाद खे ॻाल्हाईंदो बर्दाश्त करे वेंदासीं। पर ॿुधो ॿुधो घोटके जा गयूर मुसलमानो, जेकॾहिं के मलऊन बदबख्त बेगैरत मुझे आका जे शान में गुस्ताखी जो को हिकड़ो लफ्ज ॻाल्हायो, अल्लाह जो कसम बर्दाश्त कोन कंदासीं। चो बर्दाश्त ॻाल्हायो, बर्दाश्त ॾाढा चो बर्दाश्त कोन कंदासीं, अल्लाह जो कसम। अकली मोहब्बत तन बि हुजूर अता कुर्बान, मन बि हुजूर अता कुर्बान, त असांजो धन बि हुजूर अता कुर्बान। हा छो त मोहब्बत अकली आहे। माने तवज्जो कजाए, वक्त मुख्तसर में तफसीली इन ते ॻाल्हाया। हा मुसलमानो, अकली मोहब्बत सहाबा करे ॾेखारी। असांखे जेकॾहिं मोहब्बत सिखणी आहे न, हजरत सहाबा इकराम जे पाक जिंदगी जो मुतालो कर, खुदा जो कसम तो के खबर पवंदी त हुजूर असां मोहब्बत कीअं कबी आहे, प्यार कीअं कबो आहे, इश्क कीअं कबो आहे। मारे तवज्जो कजाए, किताबन जे अंदर अचे थो मदीने जी सरजमीन है, बिनी जहानन जे सरदार जे खिदमत में मुसैलिमा कज़्ज़ाब जे कूड़ी नबूवत जी दावा कई ही, मुझे आका जे खिदमत में खत लिखी, पंजे कासिद के मोकली। कासिद मदीने जी सरजमीन ते आयो, धरती ते आयो, मुझे आका जे खिदमत में इन मलऊन लानती बेगैरत मुसैलिमा कज़्ज़ाब जो मुरासिलो खणी आयो, खत खणी आयो। अल्लाहु अकबर कबीरा। उन खत में लिखियो हो, मां मुसैलिमा कज़्ज़ाब अल्लाह जो रसूल हे खतो लिखा मुहम्मदुर रसूलुल्लाह जी तरफ, जेको अल्लाह जो रसूल आ। असा पंहिंजो पान में विणऊ छो, झेड़ो छो क्यों, झगड़ो छो क्यों, अचो त जमीन जी पान में तक़सीम कयो। कुछ जमीन ते हुकूमत तू कर, कुछ जमीन ते हुकूमत मां क्या, कुछ धरती ते नबूवत तू हला, कुछ धरती ते नबूवत मां हलाया। तवज्जो कजाए, घोटके जा गयूर मुसलमान, जने यो खत मुझे आका जे खिदमत में आयो, अल्लाहु अकबर कबीरा। मुझे आका इन खत जो जवाब लिखियो। मुझे आका फरमायो को अल्लाह जो बानो आहे, मां मोहम्मद करीम जो सहाबी आहे, जेको मां मोहम्मद करीम जो हिक खत खणी यमन जी धरती ते वने, मुसैलिमा कज़्ज़ाब वटि वने, मां मोहम्मद करीम जो कासिद बणजी वने, मां मोहम्मद करीम जो पैगाम इन मलऊन ताईं पहुंचाए छे। तवज्जो कजो मुसलमानो, जने मुझे आका ये लफ्ज चा अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो, मुझे साईं जो जानिसार वफादार सच्चो यार, मुझे साईं सां इश्क करण वारो, मोहब्बत करण वारो, प्यार करण वारो, जे जो नालो हजरत हबीब बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हा किताबन में अचे थो। गरीब हो, मिस्कीन हो, मजदूर हो, मथे ते खारकू खणी करे बाजार में खारकू खपाइंदो हो का दींदो हो। कोई आहे जेको मुखा खारकू खरीद करे, कोई आहे जेको मुखा खारकू खरीद करे। अल्लाहु अकबर कबीरा। जने उन मुझे साईं जे गुलाम, मुझे आका जे पाक ज़ुबान का लफ्ज बुधा, कोई आहे जेको मां मोहम्मद करीम जो पैगाम खणी यमन जी सरजमीन ते वने, खोड़ सारा सहाबा वेठा। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो, हजरत हबीब बिन ज़ैद फौरन उठी बीठो, मुझे आका जे खिदमत में आवाज़ो ॾिनी, लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह, फिदाका बी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुझा साईं, मुझो अब्बो तहां ते कुर्बान, मुझी अम्मा तहां ते कुर्बान। साईं मां हाज़िर हा, मां हाज़िर हा, मां हाज़िर हा। ओ घोटके वारो सहाबा हर कम में तकड़ कंदा हा, जल्दी कंदा हा। रब्बे मुहम्मद जो कसम, काफर मुझे साईं सां सहाबा जी मोहब्बत ॾिसी करे कलमो पढ़ी इस्लाम के कबूल कंदा हा। किताबन जे अंदर
अचे थो हुदैबिया जो मैदान आ मोजो साईं हज़ारे सहाबा सां गॾु हुदैबिया जे मैदान ते मौजूद आ काफरन जे तरफ खां हज़रत उर्वा बिन मसऊद रज़ी अल्लाहु ताला मोजे साईं जे खिदमत में आयो अल्लाहु अकबर कबीरा जरे मंजर ॾिठई अखियुनि सां सॼो मंजर ॾिठई मोजो आका वुज़ू पियो करे अञा पानी धरतीअ ते किरे न पियो सहाबा पानी खणी पंहिंजे जिस्म ते मलिन पिया हज़रत उर्वा बिन मसऊद ॾिठो मोजो आका पंहिंजे लोहा बे दहन खे फिटो थो करे अञा धरतीअ ते किरे नथो सहाबा खणी करे पंहिंजे जिस्म ते मलिन था हज़रत उर्वा बिन मसऊद ॾिठो मोजो आका ॻाल्हाए थो हज़ारनि जे मजमे ते शांति थी वञे सुकून तो थी वञे ॼण को ॿियो इंसान मौजूद कोन्हे मोजो आका कंहिं शइ कम करण जो हुक्म थो करे सहाबा फौरन हुक्म जी तकमील में लगी था वञनि तवज्जो कजाए घोटकीअ वारा इहो सॼो मंज़र ॾिसी करे जॾहिं मोटी आयो न मके जी धरतीअ ते काफ़िरनि जे सरदारनि सां मिलियो जदो काफ़िर हो ॿुधो मां वॾनि वॾनि दरबारुनि में वियो हा केसर जा महल ॾिसी आयो हा किसरा जा महल ॾिसी आयो हा फारस जा महल ॾिसी आयो हा शाह हबश ॾिसी आयो हा उन्हनि बादशाहनि जी ताज़ीम ॾिसी आयो हा तकरीम ॾिसी आयो हा पर मूंखे अल्लाह जो कसम जेका ताज़ीम ऐं तकरीम मुहम्मदुर रसूलुल्लाह जी उन जे सहाबा वटि ॾिसी आयो हा उन जो मिसाल मूंखे दुनिया में कोन थो मिले नारे तकबीर ताजो तख्त खत्मे नबूवत ताजो तख्त खत्मे नबूवत नारे तकबीर